भरिसां ॻोठ नवाब सोलंकी जी रहवासण बेवा औरत पारां पंहिंजे ॾेरनि सगा अॻवान मंज़ूर हुजण ऐं अरबेलो हुजण जे नाजाइज़नि ख़िलाफ़ मासूम ॿारनि खे साण करे एहतजाज कयो। बेवा मिसमात गुलबानो ज़ाल मरहूम मुश्ताक हुजण पंहिंजे मासूम पुटनि उज़ैर ऐं ज़नीर अहमद खे साण करे एहतजाज कयो। हुन चयो त 1.5 साल अॻु मुड़ुस जे फ़ौत थियण खां पोइ ॾेरनि जीअण जंजाल करे छॾियो आहे। मुंहिंजे मासूम पुटनि जी ज़मीन ते कब्ज़ो करे घरां कढी छॾियो आहे। ॾेरनि सगा अॻवान मंज़ूर हुजण ऐं अरबेलो हुजण टे जरे बि खाते वारी ज़मीन ते कब्ज़ो करे ज़बरदस्ती खातो घुरी रहिया आहिनि। खातो न ॾियण करे मुंहिंजी वधीक जरेब ज़री ज़मीन ते कब्ज़ो करे कमंद जो पोखियल फ़सुल पटराए छॾियो आहे। बासर ॾेर मंज़ूर हुजण ऐं अरबेलो हुजण मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि जिन मां जान जो ख़तरो आहे। हुन IG सिंध DIG सखर ऐं SSP ख़ैरपुर खां मुतालबो कंदे घुर कई त बाअसर ॾेरनि ख़िलाफ़ सख़्तीअ सां क़ानूनी क़दम खयों वञे। मां मासूम पुटनि समेत दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रही आहियां। मूंखे पंहिंजो हक़ वठाए ॾेई तहफ़ुज़ ॾिनो वञे।